कंदो त असां उनजी हक़ कढी छॾींदासीं। इहो अंधो ओड़ो गूंगो गवर्नर चए थो शायदि उनखे इहा ख़बर न आहे त हिन सिंध जी हिफ़ाज़त कंदे कंदे केतिरनि शहीदनि पंहिंजूं जानूं ॾिनियूं आहिनि ऐं ईंदड़ वक़्त में जे असांखे पंहिंजी जान बि ॾियणी पई त असां हिकु सेकेंड न घबराईंदासीं, छो जो अॼु बि अगरि असांजे रत जो आख़िरी फुड़ मां बि हिकु ई आवाज़ु निकिरे थो असांखे इहो यादि रखणु खपे त PTI ऐं MQM हिक ई सिके जा पासा आहिनि ऐं असांजा सिंधी जेके इहो चवनि था त असां हिननि सां बीह करे सिर्फ़ु पंहिंजो मौक़िफ़ पेश कंदासीं त अॼु हुननि खे पंहिंजो मौक़िफ़ चिटो करणो पवंदो त हू PTI जे गॾु आहिनि या सिंध खे बचाइण सां गॾु आहिनि, छो जो अणसिधी या सिधी तरह उहे सिंध जे अंदरूनी तरह मशगूलनि में विझिया आहिनि ऐं सिंध जी तक़सीम में मसरूफ़ आहिनि त अॼु हुननि खे पंहिंजी लकीर ठाहिणी पवंदी। ऐं असां इहो चऊं था त गवर्नर अगरि जल्द खां जल्द न वियो त असां सिंध पूरी सरापा एहतिजाज हूंदी, छो जो सिंध असांजी माउ आहे ऐं माउ खे को तक़सीम नथो करे सघे।